नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे शहीद चौक ते खानपुर महर में पुलिस हथां क़त्ल कयल नौजवान गुलाम मुस्तफ़ा समेजी जे क़त्ल ख़िलाफ़ समेजा बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरियुनि रैली कढी एहतजाज मुज़ाहिरो कयो। समेजा बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरियुनि हयात समेजो, इब्राहिम समेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टाउन कमेटी खां पैदल रैली कढी खिपरो जे मेन चौक ते गॾु थी घोटकी ज़िले जे थाणे खानपुर महर पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी बाद एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते मुज़ाहिरीन साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो त खानपुर महर पुलिस नौजवान गुलाम मुस्तफ़ा समेजो खे बेॾोही घरां खणी वञी कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे खेसि बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। हिननि चयो त मक़तूल जा वारिस ग़रीब मिसकीन आहिनि, इन करे केरु हिननि जी दांह कूक ॿुधे न पियो। हिननि वस वारनि समेत IG सिंध खां इंसाफ़ जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।